इस्लामाबाद क़ौमी असैम्बली के इजलास में सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स जी बंदिश वारे मामले की गूंज हुकूमत के इत्तेहादी पीपल्स पार्टी सुस्त इंटरनेट और सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स की बंदिश से हुकूमत के सख्त तनक़ीद जो निशानो बणायो। पीपल्स पार्टी के मेंबर शाज़िया मरी चयो त हीउ कहिड़ो फायरवाल है, असां कंहिंखां जवाब घुरूं। अवां पाकिस्तान डिजिटल नेशनल बिल पेश कयो। कहिड़ी डिजिटल नेशन आहे जिते इंटरनेट ही ना है। यूज़र ते इल्ज़ाम लगाइण खां पहिरियां पंहिंजी गिची अंदरि झाती पाए ॾिसो। जिन माण्हू तबाही फैलाई पर बाक़ी माण्हुनि खे बि सज़ा मिली रही है। पीपल्स पार्टी के मेंबर अब्दुल कादिर पटेल चयो त इंटरनेट जी रफ़्तार जो मुंहुं कारो थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।